कोई मेलो लगो आहे उन जे हवाले सां जी हीअ लाइव स्टॉक मेलो असां हिन जे करे लॻायो आहे त सिंध गवर्नमेंट इहो तय कयो आहे त असांखे लाइव स्टॉक खे बूस्ट ॾियणो आहे, लाइव स्टॉक खे असांखे अॻिते वधाइणो आहे। ऐं हीअं पूरे पाकिस्तान में जेकॾहिं तव्हां ॾिसो त लाइव स्टॉक वाहिद सेक्टर आहे जेको बहितर जंहिंमें ग्रोथ आहे। अदरवाइज़ ॿिया जेके बि डिपार्टमेंट में उन्हनि में या त नॉमिनल आहे या त वरी उहे पोइ वञी रहिया आहिनि। पोइ असां ऐं ॿी जेका सभ खां वॾी शइ आहे उहा इहा आहे त असां हमेशह इहो विसारे वेहंदा आहियूं त असांजी मिनिमम 43% जेका पॉपुलेशन आहे सॼे मुल्क जी उनजो गुज़र सफ़र सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ज़राअत ऐं लाइव स्टॉक ते आहे। त असां उन्हनि खे विसारे वेहंदा आहियूं, उन्हनि ते कमु करण जी ज़रूरत आहे। ऐं असां वटि हिकिड़ो माहौल जुड़ी वियो आहे त लाइव स्टॉक जो कमु उहो माण्हू कंदो जेको माण्हू घर में निकमो हूंदो। ईअं कोन्हे असां वटि असां यूनिवर्सिटियूं डेवलप करे रहिया आहियूं, इंस्टीट्यूट डेवलप करे रहिया आहियूं ताकी माण्हुनि खे पढ़ाए लिखाए उन्हनि खे इन कम सां लॻायूं त उहो मुल्क जी तक़दीर खे मटाए सघनि। हूअं बि जॾहिं असीं लाइव स्टॉक जो हीअ एक्सपो कयूं पिया त उन में असांजो जेको मेन असांजूं ॿ टे शयूं आहिनि हिकिड़ो त लाइव स्टॉक खे बूस्ट ॾियणो आहे ऐं लाइव स्टॉक खे उजागर करिणो आहे ताकी माण्हुनि खे में शौर पैदा थिए ऐं माण्हू इन तरफ़ अचनि, लाइव स्टॉक में इन्वेस्टमेंट अचे। ऐं ॿियो त जेके उन में कमु करे रहिया आहिनि उन्हनि खे ॼाण ॾेई सघूं, उन्हनि खे नॉलेज ॾेई सघूं त तव्हां पंहिंजी लाइव स्टॉक खे कीअं बहितर करे सघो था। जीअं ब्रीडिंग असां वटि नई टेक्नोलॉजी आहे या वरी असां वटि माल खे बहितर करण जे लाइ ॿिया कहिड़ा तरीक़ेकार आहिनि, छो त हुनजो मेन कारण हूंदो आहे माल पालण जो त गोश्त ऐं खीर हासिलु करणु। त उहे गोश्त ऐं खीर असां कहिड़े तरीक़े सां बहितर अंदाज़ में हासिलु करे सघूं था, कहिड़ियूं ब्रीड्स रखी करे असां बहितर अंदाज़ में हासिलु करे सघूं था। ऐं पूरे पाकिस्तान खे ऐं पूरी दुनिया खे ख़ासि तौर ते सिंध जूं जेके असांजूं स्पेशल ब्रीड्स आहिनि उहे असां एग्ज़िबिट करणु चाहियूं पिया, उन्हनि जो तारुफ़ करणु वञूं पिया। ऐं अॼु जे मेले सां मां सम्झां थो पूरे पाकिस्तान ॼाणे वरितो आहे त सिंध जानवरनि जे हवाले सां केतिरो मालामाल आहे ऐं सिंध में केतिरियूं ज़बरदस्त ब्रीड्स आहिनि जिन में वॾो पोटेंशियल आहे। तव्हां 33 लख जी हिते बकरी बि ॿुधी हूंदी ऐं उन हवाले सां मां सम्झां थो असांखे हिन ते वधीक कमु करण जी ज़रूरत आहे ऐं असां कमु करे रहिया आहियूं। ऐं मां इहा उमेदु रखां थो त हीअ असांजा जेके मेला मला खड़ा आहिनि इन्हनि सां लाइव स्टॉक में बहितरी ईंदी। सिक्योरिटी जे हवाले सां ॿियो सुवालु आहे त सिक्योरिटी जा फुल इंतज़ाम कोन्हनि ऐं लेडीज़ जे लाइ ख़ासि चेकिंग कोन्हे हिते। उसमें मां हिन में तव्हांखे ॿुधायो सिक्योरिटी जा असांजा पूरा इंतज़ामात आहिनि। तक़रीबन 671 सिक्योरिटी जा एहलकार आहिनि उहे हिते लॻियल आहिनि, छो त हीअ ग्राउंड तमामु वॾो ग्राउंड आहे। ऐं हिन जॾहिं तव्हां मार्कियुनि खे ॿाहिरियां फिरी ईंदो इन्हनि मार्कियुनि में फिरी ईंदो तव्हांजो घटि में घटि 2-2.5 किलोमीटर पंधु थींदो। ऐं इन एॾे पूरे अर्से में चौधारी तव्हांजी फोर्सिस लॻियल आहिनि, मुख़्तलिफ़ जाइनि ते लॻियल आहिनि। ऐं प्लस में जेके असांजा ॿाहिरियां मिनिस्टर्स अची रहिया आहिनि उन जे प्रोटोकॉल में आहिनि किथे। ऐं असां वटि सिक्योरिटी जो कोई इशू कोन्हे। असांजूं लेडीज़ जेके असांजे डिपार्टमेंट जूं डॉक्टर्स आहिनि, असांजा स्टाफ वारा आहिनि, उहे सभई उन सां कोऑपरेट कनि पिया ऐं सॼो कमु असांजो बहितर हले पियो। थ्रू गेट में चेकिंग कोन पई थिए, असां रिकॉर्ड कयो आहे जेके कुझु माण्हू अहिड़ा आहिनि चेकिंग कोन कई अथनि ऐं लेडीज़ जी चेकिंग कोन्हे। उनमें हर वक़्तु तव्हां हर माण्हू खे जेकॾहिं चेक कंदो त पोइ माण्हू अंदरि कीअं ईंदा। रैंडमली चेकिंग थिए पई ऐं उते वक़्तु उनजो लॻाइण जो मक़सदु इहो आहे जेकॾहिं उते को मेटल का अहिड़ी शइ डिटेक्ट थींदी त उनखे उहे ज़रूरु चेक कंदा। जेकॾहिं का शइ डिटेक्ट न थींदी त उनखे चेक न कंदा। बाक़ी वक़्तु त सभु हलनि पिया, को प्रॉब्लम हूंदो त उनखे जलींदा।